उनका को तीर हणंदो हो, को तलवार हणंदो हो, को नेज़ो हणंदो हो। इमाम ताला फरमाइन मौला फरमाइन इए कुठो मुंहिंजो ग़रीब ॾाढो जे जाहिलियत जे दौर में माण्हू जानवर कोन्ह हुआ। इमाम रोई हिकिड़ो जुमिलो फरमायो, मौला फरमायो भले दौर जाहिलियत जो हो, नेज़ा हणंदासीं, ज़मीन ते किरंदो हो, तड़पंदो हो। मौला फरमायो पोइ जॾहिं सिबह कंदा हा न पोइ बि सिबह हितां कंदा हा, मुंहिंजो ग़रीब ॾाढो हितां ॾिठो आहे। सॼे ॾींहं जो थकल इमाम भेणुनि खां विदा कई। जेॾीमहिल कमर झुकियल हुयुसि, करबला जी ख़ाक हुसैन जे सर में, शुहदा जो खून हुसैन जे जिस्म में अतार कई। भेण वटि आयो साईं जुमिलो फरमायो, भाउ तुंहिंजी अमीरी ॾिसी मूंखे, तुंहिंजी ग़रीबी ॾिसी मूंखे तुंहिंजी अमीरी यादि आई आहे। मौला फरमायो त मुंहिंजो इहो बाग उजड़ी थी वियो आहे। विदा कई आयो भेणुनि खां कई विदा शबीर साईं ख़ैबे दलर मथे करे चयो शबीर महल महला ओ शबीर थोरो आस्ते वञ। साईं फरमाए थी बात के बि विया आहिनि कोई न मोटियो आहे। कमाल जी जंग कई गमसान कई तारीख़ पढ़ी ॾिसो करबला जे मक़तल जा किताब। शबीर मौला रुज जा पढ़िया लाशा खयनि पर चवनि था जेॾीमहिल अब्बास जी लाश ते आयो सुकल लपनि सां अलमनि वारे जे लपनि ते जीअं त लब रखी छान से मौला फरमाइनि था ते कातिल अची वियो आहे। इंतज़ार कर मुंहिंजो शबीर अचण ॾे। मौला था फरमाइनि मां कातिल न आहियां तुंहिंजो भाउ। उलमा था लिखनि अखियूं साफ़ कई शबीर मौला अलमनि वारे अब्बास। मौला फरमाइनि था जीअं त कचौरी पिया था कनि ॿई भाउर, अचानक अलमनि वारे अब्बास रण कई उछगारो ॾेई रुनू। शबीर मौला था फरमाइनि गाज़ी छो थो रोए। मौला फरमाइनि था मौला करबला में जेके बि पुठियां आहिनि उन्हनि जा जनाज़ा तो खयां। मौला आख़िरीअ में तव्हां करबला जी सरज़मीन ते थींदा शहीद। मौला फरमाइनि था वारे इहा ॻाल्हि थी जो तोखे खणण वारो कोई न हूंदो। जनाज़ा करबला जा हुसैन मौला ॾाढा ॾुखिया खयां। जनाब कासिम जा टुकड़ा खई गंढ बनाए गंढ शहीदा में खणी आयो, बिन हल्को बनायो। गाज़ी मौला जो जनाज़ो भी न खई, अकबर जो जनाज़ो भी न खई। चवनि था मौला जनाब अली अकबर जो जनाज़ो इन जे करे न पियो खणी सघे, इन जे करे न पियो खणी सघे। मौला उलमा लिखनि था घोड़ा एतिरा भॼी विया जो मौला ईअं पिया महसूस कराइनि जीअं पुठल मछी हूंदी आहे। उलमा लिखनि था मौला गाज़ी खे जीअं पिया था खणनि। मौला फरमायो मौला मुंहिंजो लाश खैमे न खणी वञ। मौला फरमाइनि था गाज़ी छो। मौला था फरमाइनि इन जे करे पहिरीं बचरी आहे जो मां सकीना खे चयो पाणी आणींदुसि। ॿियो मुंहिंजो इहो मसइलो आहे। रोई था फरमाइनि मौला जेॾीमहिल तव्हां अकबर खे पिया था खणो मुंहिंजा जी मज़लूमियत ॾिठी हुई। मौला था फरमाइनि कहिड़ी मज़लूमियत ॾिठी। मौला फरमाइनि था तूं सॼे ॾींहं ते थकल हुए अकबर खे भेटे अकबर अकबर लाल तूं जवान मां ॿुढड़ो आहियां, कुझु हिमत तूं करे कुझु मदद मां थो कयां। हो मौला जेॾीमहिल अकबर खे खयो अकबर पंहिंजूं बाहूं तुंहिंजे गले में विधियूं। हो मौला वरी बि टेक ॾेई उथिया। मौला मुंहिंजी लाश कीअं खणंदे जो मुंहिंजा बाज़ू कोन्हनि तूं सॼे ॾींहं ते थकल। अजर को मिला ज़हरा सॼे ॾींहं जो थकल शबीर घोड़े ते चढ़ी कमाल जा रुज पढ़ी कातलनि खे पियो चवे तहां त मुंहिंजो ख़बर लाच उसी शबीर धीअ मथां आयुसि तीरनि जे मुसले ते सुतल आहे शबीर। न्याणी ग़रीब थी चया ओ बाबा तूं
मां ज़ैनब बाहर नथी निकिरी सघां ओ ज़मीन करबला मथे थी मां शबीर जो सजदो ॾिसां ज़मीन मथे थी हुसैन था फरमाइनि ज़मीन मथे थी नथी मुंहिंजी भेण ॾिसी मरी वेंदी करबला जी ज़मीन ॻाल्हायो मौला तूं हुसैन हुअ ज़हरा जी जाइ पिया अजर को मिला ज़हरा उसी जो शबीर 1400 साल खां वठी असां हसन अमीर सॼो शबीर ग़रीब कीअं ग़रीब नहीं ते पुठो यारी ते भेणूं सजाद वटायुसि सजाद अमृतसार खे टोभे हया पुठो त थी पर रोमन ॾे आया उलमा था लिखनि जिन करबला में शबीर पुठो करबला जी लुट थी सॼी रात साईं ज़ैनब पहरा ॾिना रिवायत जुमला आहिनि करबला जी बीबियुनि मथां कुझु अहिड़ियूं बीबियूं आहिनि जेके करबला जी गमसान जी जग में बि न रुॻियूं उन्हनि मथां हिकिड़ी ज़ैनब आलिया साहिब बि जनाब असगर जी अम्मा रुबाब अध रात जो टाइम थियो जेका जो गिरात अध रात जे टाइम ते उथी कुरलाट करे रुनी असगर जी अम्मा ज़ैनब साईं कदम खणी भरसा थी चले अभाजे अम्मा न रो ॾुख त वॾा आहिनि थले बि नथी सघां पर जे तूं रहंदी मुंहिंजा मिठड़ा ॿार चांदी पवंदा साईं पुछा थी करे भाॼे अम्मा छो था रो साईं फरमाए थी मुर्शिदादी मां तव्हांखे हमेशह दादा साईं जी जॻह ते सुम्हंदो आहे बीबी लुट करबला खां बाद जेॾीमहिल थोरो पाणी मिलियो पाणी जो पीतो मुंहिंजो खीर जो मोटो रोआं थी असगर अॼु हुते खीर पीआरिया केॾो ग़रीब आहे शबीर उसी जो करबला में सजाद खे घुरायूं चवनि था सजाद काफ़िलो तयार आहे छॾ करबला चवनि था सजाद ज़ंजीर चवनि था ज़ंजीर खणी सजाद इमाम जे अॻियां रखियो सजाद मौला खे था चवनि सजाद पुटनि खे तूं पाण थो पाराए असां पारायूं मौला फरमाइनि था बेहयात खे ख़बर जो कान्हे क़िस्मत जूं पलियूं बीबियूं सजाद मौला ने ज़ंजीर खणी आयो खैमन में वञी सजाद मौला कुरलाट करे रुनू ज़ैनब आलिया थी फरमाए सजाद छो थो रोए रोई तो फरमाए अम्मा इम्तिहान जो आलिमा रोई थी फरमाए सजाद ॿुधाए छो थो रोए सजाद इमाम था फरमाए अम्मा अमृतसार ज़ंजीर ॾिना आहिनि सोचा ते पहिरियों कंहिंखे पाराया अम्मा तोखे पहिरियां पाराया त कासिम जी माउ खे पाराया जुमला ख़तम न थिया साईं फरमाया सजाद पहिरियां मूंखे पाराए आख़िरी रिवायत सवार थिया सभिनी सवारनि जा मुंहुं शाम ॾे सवारनि जा मुंहुं शाम ॾे हिकिड़ी सवारी अहिड़ी आहे जंहिंजो मुंहुं त शाम ॾे आहे पर सवार जो मुंहुं करबला ॾे आहे मूंखां पुछा कयो कहिड़े सवार आहे हुसैन जी दिलि जी धड़कन आहे सकीना चवंदा अथसि करबला जी ज़मीन ॾे ॾिसी रोई थी चवे हो करबला जी ज़मीन मुंहिंजे ग़रीब बाबे जी पारत हुजे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन अल्लाह असांजो ही कलील पुरसो पंज बारगाह क़बूल फरमा